इंशाअल्लाह रोजगार सभिनी के मिलो। नौकरी हूंदी तो नौकरी मिलंदी, सीटूं बुक थी वई तो इंशाअल्लाह जेके बेरोजगार उन्हनि खे 5 लाख 10 लाख इंशाअल्लाह असांजे मंशूर में लिखियल आहे त बिना व्याज जे उन्हनि खे ॾींदासीं त कारोबार कयो। बाक़ी जेके माज़ूर आहिनि, अंधा आहिनि, मंडा आहिनि, टुंडा आहिनि, बेवा औरतूं आहिनि, कुराड़ा आहिनि, इंशाअल्लाह इन्हनि अमीरनि खां ज़कात वठी करे उन्हनि खे घर वेठे असां वज़ीफ़ा ॾींदासीं। मासूम ॿार आहिनि, उन्हनि जे ख़र्च जो बि इंशाअल्लाह असां ज़िम्मो खयो, उन्हनि खे वज़ीफ़ो ॾींदासीं। असां क़ुरान जे कानून जो मज़ो चखियो ई न आहे। हिकु दफ़ो आलिमनि खे आनियो त सही। अफगानिस्तान में हिन वक़्तु मौलवियुनि जी हुकूमत, उते अमुन आहे या बरकत उते आहे या? कंधार जो गवर्नर गश्त जो करे ॾिठई त हिकिड़ी औरत बुरके में बंदा खारीअ में पापड़ पिया, उनखे वञी 50,000 ॾिनई, अम्मा तूं घर वेह, कुरान मजीद जो दौर कर, तिलावत कर, ज़िक्र कर, असांजे लाइ दुआ घुर, असांखे लॼी न कर, क़यामत जे ॾींहुं असां नबी से ॾाढो कौड़ो मुंहुं खणंदासीं, तोखे असां सभु कुझु घर वेठे ख़र्च ॾींदासीं, तोखे महाना वज़ीफ़ो मिलंदो, महिरबानी कर तूं ॿाहिरि न वेह। उते पिनण ते पाबंदी आहे। हितों जो सदर ऐं वज़ीर आज़म बि पिने, पुलिस वारा सभ खां वधीक पिया पिन। ये जेके रोडनि ते बीठा आहिनि, ट्रकुनि वारनि खां 500, 1000, 2000 जिथे वारो आयो, राणीपुर हलो तव्हां, नंगरेजा, नवाबशाह रोड ते, को गोरारू, को खीर वारो, कंहिंखे बि नथा चए, को तपेदार, को कोटवाल, कोटवालनि खे बि अन्न जो बोरियूं ॾींदा हो या कोन ॾींदा? तपेदारनि खे ढल जुदा, वरी अन्न जुदा। थाणे जो हद जो सूबेदार आहे, उनखे बि माण्हू अन्न पिया ॾियनि, ज़मींदार। वापडा वारनि खे ॾोह रुगो मौलवियुनि जो, मौलवी त ॿियनि खे था खाराइनि। मां तव्हां खां पुछां थो, हिन तालिब जो रोज़ानो घणो ख़र्च? जेको मदरसे में तालिब पढ़े थो, हिकिड़े तालिब जो रोज़ानो घटि में घटि खाधे पीते जो 100 रुपया ख़र्च आहे। सुबुह जो चांहि पापा, मंझंदि जी मानी, राति जी मानी आहे त वधीक। आला जो मुफ्ती ख़ालिद पियो चए त 100 रुपया न आहे, 200 रुपया, सो बि किफ़ायती खे। भला 100 रुपया था ॿधूं त महीने में 3000। हिकिड़ो तालिब महीने में 3000 सिर्फ़ खाधे पीते जो ख़र्च। असां साल में उनखे 2 वॻा लटनि जा बि वठी ॾींदा आहियूं हर ईद ते। को तालिब बीमार थींदो आहे त 1000-1500 जी दवा बि वठी ॾींदा। को खंघ ज़ुकाम बुखार घणो बीमार थींदो आहे त पोइ माइटनि खे ॿुधाई। सिर्फ़ 3000 खाधे पीते जो हिकिड़े तालिब जो ख़र्च आहे। हाणे मौलवी अब्दुल सत्तार वटि भला 100 तालिब आहिनि त माना रोज़ानो खाधे पीते जो ख़र्च 10,000 थी वेंदो। 100 रुपया खाए हिकु तालिब, 100 तालिब त माना 10,000, त महीने में घणा थी? साल में हिकिड़े तालिब जो ख़र्च 36,000 ऐं 20 साल इहो तालिब मदरसे में पढ़े थो। इन जे पीउ मां खां पुछा करे ॾिसो तव्हां घणो ख़र्च कयो आहे इन्हनि मौलवियुनि ते, जेके मौलवी वेठा। मां पाण ख़ुदि 18 साल मदरसे में पढ़ियो, 80 खां वठी 98 क़ाइदो, नाज़रा, हाफ़िज़, आलिम थियासीं। असांजे पीउ मां जो त ख़र्च कोन हो, इहो त सॼो उस्तादनि मौलवियुनि वीचारनि चंदा करे असांखे पढ़ायो, जमायत ॾिनो। मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त हिकिड़े तालिब जो सालाना ख़र्च बर्दाश्त कयो। 36,000 सालाना, 36,000। चांहि जो ख़र्च, बाबा चांहि रोज़ानो 100 रुपए जी असां पीअंदा आहियूं या न?
घट में घट 2 कोप त चाह जा पेंदा कोप 50 रुपया सो भी केमिकल वाली चाह खालिस खीर वाली चाह 100 रुपया हल ठीक है 100 रुपया चाह हिकड़ी चाह जो खर्च कंहिं भी मदरसे में दियो जिते तव्हांजो एतमाद हुजे त मां हिकिड़े तालिब जो सालाना खाधे पीते जो खर्च ॾियां थो इंशाअल्लाह यो तालिब आलिम थी वियो हाफ़िज़ थी वियो जेसि ताईं पढ़ंदो पढ़ाईंदो दीन जी ख़िदमत कंदो असां जहिड़ा तॾहिं बि सवाब मरी वियासीं इंशाअल्लाह यो सवाब क़यामत में